थकावट ते गेरा हुआ न घोड़न जे सुंबन हेठा रत जा दरिया हुआ एतिरो सस्तो सतो लॻे थो कमियूं कुतो सुधा कराई याद रख असांजी ये सिंध मां असांजी मां जे तरफ़ जेको वक़्तु पई ॾिसंदो असां जा तोड़ा चठी छॾींदासीं सदा दिए दोस्तों मुझे दोस्त बिटवा उस्ताद बुखारी जो प्रेसिडेंट थी मैं माइक पंहिंजे दोस्त उमेद अली कंवल खे ॾींदुसि अॼु यार सां इक़रार हो ईअं थींदो यार सां इक़रार हो